मेहर MCHD ऐं बैक्स प्रोग्राम तहत भर्ती कयल उस्तादनि खे सिंध गवर्नमेंट जे हवाले करण खां पोइ ॼाणायल उस्तादनि जी तस्दीक करण वारो अमल शुरू थी वियो आहे। उन सिलसिले में डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी लियाकत अली नाइट मेहर पहुची उस्तादनि जी तस्दीक वारो अमल शुरू कंदे समूरनि उस्तादनि जूं डिग्रियूं ऑर्डर ऐं दस्तावेज़ चेक कया। मेहर जे गर्ल्स एजुकेशन ऑफिस में EDO मकबूल चंदा, तालके एजुकेशन ऑफिसर फीमेल मेहर ज़मीर हुसैन गोरड़, TAO सेकेंडरी ज़फर अली गोरड़ ते मुश्तमिल टीम इन अमल जी चकास मुकम्मल करे वरिती आहे। डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी लियाकत अली नाइट नेशनल प्रेस क्लब मेहर जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त वफ़ाक़ पारां MCHD तोड़े बैक्स उस्तादनि खे सिंध हुकूमत हवाले करण खां पोइ समूरनि उस्तादनि जी चकास वारो अमल शुरू कयो आहे। बंदि पयल समूरा स्कूल खोलिया वेंदा, गैर हाज़िर रहंदड़ उस्तादनि ख़िलाफ़ पिणु कार्रवाई कई वेंदी। इन मौक़े ते तालके एजुकेशन ऑफिसर KN शाह, एजाज हालू, दादू ऑफिस क्लार्क मोहम्मद अली, मोहम्मद हसन जसकानी ऐं FTA अॻवान तोड़े MCHD बैक्स उस्ताद अॻवाननि पिणु शिरकत कई ऐं आयल महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त अजरक पिणु ओढायो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची